दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ए सेक्शन थाणे जी हद में होलसेल जी दुकान ते धाड़ो फायरिंग इलाइक़े में खौफ हिरास। गरीबाबाद मोहल्ला वर्कशॉप रोड सां 7 नामालूम नकाबपोश हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते दुकान मालिक ज़ुल्फ़कार अली सुमरो समेत मुलाज़िमनि खे यरग़माल सरेआम हथियारनि जे ज़ोर ते 18 लख ऐं 5 मोबाइल सेट फुरलुट करे फायरिंग कंदा फरार थी विया। मुतासिर होलसेल मालिक ज़ुल्फ़कार सुमरो, हाजी लियाकत उर्फ कारो सुमरो, सईद सुमरो, इफ्तिखार राहू जो, अहमद खान ज़ोर, रज़ीना जतोई ऐं ॿियनि सवे सुमरा बिरादरी समेत दादू जे शेरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे SSP मोड़ ते धरणो, रोड ब्लॉक, टायरनि खे बाहियूं, ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल। DSP सिटी सुल्तान अहमद चांडियो, SHO ए सेक्शन नूर मुस्तफ़ा पठान पुलिस अमले सां धरणे वारे हंधि पहुची मुतासिरीन सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे 5 ॾींहं जी मोहलत ॾियो। मुतासिरीन मोहलत ॾियण खां इनकार करे छॾियो। असां पुलिस इंतज़ामिया ते एतमाद नाहे। मुहाफ़िज़ चोर हूंदा त का बि रिकवरी न मिलंदी। 3 चकर धाड़ा लॻा आहिनि। पुलिस ख़ैफ़ वीज़ा ते मोकिलियो। शहर जूं हथ वठी पिकटूं ख़त्म करे छॾियूं आहिनि। ख़बर नाहे त दादू जे शहरनि सां ज़ुल्म छो पियो कयो वञे। शहर में बदअमनी कर खंयो आहे। सॼो ज़िलो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। पुलिस रोड रस्तनि तां ग़ाइब थी वई आहे, जंहिं सबबि ॾोहारी सरेआम शहर मां चोरियूं फुर करे रहिया आहिनि। हथियारबंद फोरनि खे गिरफ़्तार करे फुर कयल रक़म वापसि कराई वञे। ए सेक्शन पुलिस CIA पुलिस जाइ वारदात ते पहुची मुआइनो करे जांच शुरू करे छॾी। मुतासिर ए सेक्शन थाणे ते नामालूम हथियारबंद फोरनि ख़िलाफ़ NC रिपोर्ट दाख़िल कई वई। मोहम्मद साले सुमरो मां सुमर आया था दादू सिटी जो सदर आया ही असांजे दादू के जेको SP यरगमाल बणाए छॾियो आहे। हर माण्हू को बि महफ़ूज़ न आहे। SSP साहब जॾहिं खां आयो आहे एॾो तमामु एॾा वधी विया आहिनि जो को बि माना असांजो दादू शहरी महफ़ूज़ न आहे। कारोबार महफ़ूज़ न आहे, न असां महफ़ूज़ आहियूं। असां पंहिंजे सुमर आया था मिलण फार्म था पूरी सिंध में असां जेको फुर थी आहे, फुर 15-20 लख रुपया फुर थी वई आहे। 7-8 माण्हू हथियार आया आहिनि कलेक्शन ई शहर पुलिस जॾहिं हिते मना करे थी ज़ुल्फ़कार सुमरे खां फुर थी आहे। ये गरीबाबाद में असां बीठा आहियूं। पर को बि असां दादू हवा महफ़ूज़ न आहे। 6 महीना अॻु में असांजे घर में दाड़ो लॻो। भाउ जे पोयां CID रची पाण सुमरा मुंहिंजो भाउ आहे ज़ुल्फ़कार मंज़ूर अहमद सुमरो नालो आहे मुंहिंजो। अॻु में घर में दाड़ो लॻो। असां SP साहब ॾे वफ़ात करे वियासीं। असां चयोसीं बाबा असांखे पुलिस ॾियो, को घाट ॾियो। असां को बि माण्हू सेफ न आहे हिते पाड़े में, को बि सेफ न आहे। जंहिं महिल वे पैसा अचूं था खणी या घर खणी था वञूं त सेफ न आहियूं। 24 कलाक खुटको आहे, ॾींहं जो बि त राति जो बि। हिन महिल सरेआम 15-20-25 लख रुपया फुरिया आहिनि।